अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारे दोस्तों, अल्लाह करीम जी दरते दुआ है रब करीम शाल असां सभिनी जे हाज़री के हिन महफ़िल में अचण के पंहिंजे दर ते क़बूल मंजूर फरमाए। ये महफ़िल फ़कीर पंहिंजे अबे अम्मा जे ईसाले सवाब जे लाइ रखाई आहे। मजलिस जो उन्वान भी इहो ई चूंडियो आहे, अबे अमड़ जा हक़ कहिड़ा आहिनि, वालिदैन जो मर्तबो मक़ाम कहिड़ो आहे। इन सिलसिले में अल्लाह जे पाक कुरान मजा मदीने वारे साईं जे मुबारक हदीसुन मजा तव्हां जे ख़िदमत में कुछ वालिदैन जा हक़ बयान करण चाहियां थो। सुभान अल्लाह। अल्लाह जे पाक कुरान में रब फरमायो तो वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु। अहिड़ी तरह अल्लाह इहो फ़ैसिलो कयो आहे, हुकुम जारी कयो आहे त अल्लाह खां सवाइ कंहिं जी पूॼा न कयो। अल्लाह खे सिर निमायो सिर्फ़ अल्लाह जे हुज़ूर में। व बिल वालिदैनि इहसाना। ऐं ॿियो कम ही कयो जो पंहिंजे पीउ ऐं पंहिंजी अमड़ सां एहसान कयो। अबे अम्मा सां चङाई कयो, अबे अमड़ जी ख़िदमत कयो, फर्मा बरदारी कयो, उन्हनि सां हुस्न सुलूक रखो, उन्हनि जी दिल आज़ारी न कयो पर उन्हनि जी दिल ठारण जी कोशिश। सुभान अल्लाह। भला अधु चओ था सुभान अल्लाह, अधु वरी चुप कयूं वेठा आहियो। गूंगा त न आहियो न, या को गूंगो बाहे तव्हां में वेठल? अढ़ई ज़बान वारा आहियो, अढ़ई चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह ख़ुश कंदो। प्यारा दोस्तों, मुझे सुने हबीब मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत के तालीम ॾिनी आहे ते मुसलमानो तव्हां जे मथां पहिरियों हक़ तव्हां जे रब जो आहे। फर्मा बरदारी, बंदगी, पूजा, परस्तश, सजदो सिर्फ अल्लाह के कयो। ऐं अल्लाह जे हक़ खां पोइ, अल्लाह ऐं उन जे हबीब जी फर्मा बरदारी खां पोइ अगर तव्हां जे मथां कंहिंजो हक़ आहे त उहो तव्हां जे अबे ऐं अमड़ जो आहे। पंहिंजे पीउ मां सां एहसान कयो, चङाई कयो, उन्हनि जी फर्मा बरदारी कयो,
इहो अहिड़ो अमल आहे जेको इहो अमल कंदो आहे उन ते अल्लाह राज़ी थी वेंदो आहे। सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस आहे हजरत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चवे त सअलतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्युल अमल अहब्बु इलल्लाह या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त अमलनि में सभ खां अल्लाह वटि प्यारे में प्यारो अमल कहिड़ो? अल्लाह खे जेको अमल वणे थो सभिनी अमलनि खां रब वटि प्यारे में प्यारो अमल कहिड़ो आहे? काल अस्सलातु अला वक्तिहा रब जो प्यारे में प्यारो अमल आहे निमाज़ टाइम सां पढ़णु। पूरे वक्त ते निमाज़ पढ़णु, टाइम टारे न देर करे टे पारी जी निमाज़ एॾी महिल पियो पढ़े जो सिज तुबण ते अची वञे। फजर जी निमाज़ ओॾी महिल पढ़े जो ॼाण थो सिज कनी कढे। टाइम न टारे पूरे वक्त ते निमाज़ पढ़े अल्लाह के इहा ॻाल्हि ॾाढी वणंदी आहे। सम्झो था न? तव्हांखे बि के शयूं वणंदियूं आहिनि के शयूं न वणंदियूं आहिनि। जेका शइ वणंदी आहे उहा तव्हांजे साम्हूं थिए त तव्हां ख़ुशि थींदव। सुभान अल्लाह। भला जेकॾहिं को कम तव्हांखे न वणंदो आहे उहो तव्हांजे साम्हूं केरु करे ॾुखी ॻाल्हि लॻंदी आहे। सची ॿुधायां मां हे रसूल जी हदीस आहे मुंहिंजे अखियुनि जे अॻियां। सची थो ॿुधायां हे गुल छटणु मूंखे न वणंदा। कसम आहे रब जो जॾहिं को गुल मूं ते छटींदो आहे मूंखे सख़्तु ईज़ा पहुचंदो आहे, सख़्तु अज़ियत पहुचंदी आहे, ॾाढो ॾुख थींदो आहे। मां 100 भेरा सम्झायो आहे मुरीदनि खे, मुरीद मरीज़ आहिनि मुरीद न आहिनि। 100 भेरा सम्झायो अल्लाह वास्ते ॿाहूं थो ॿुधां मूं ते गुल न छटि, वरी छटींदुसि, वरी जलींदुसि, वरी छटींदुसि। मूंखे ॻाल्हि नथी वणे वरी विझनि था त मूंखे दुआ जे बजाए मुंहिंजे दिलि खे अज़ियत पहुचंदी आहे छो मूंखे शइ नथी वणे न। उनजा ॿ टे सबब आहिनि। हिकिड़ो त इहे गुल अक्सर बाणिया हिंदू पटनि था ऐं उन में पाणी जंहिंमें पुसाइनि था उहो पाक आहे अलाए नापाक आहे अलाए कहिड़े क़िस्म जो पाणी आहे। इहे गुल ॿुढा पिया आहिनि हीअं छटनि था मुंहिंजा कपिड़ा सॼा पुसी था वञनि। हाणे उहो पाणी में मूंखे शक आहे। मां निमाज़ थो पढ़ां ही सॼो जलसो मुंहिंजे पुठियां टे पाणी पढ़े ख़बर न आहे पाणी कहिड़ो हुयो। माण्हू जी ज़िमेदारी आहे मुंहिंजे मथां, सभिनी जे निमाज़ जो भार मुंहिंजे मथां आहे ऐं मां ॾकंदो आहियां त अलाह करे छॾ मां सही निमाज़ पढ़ायां हुज़ूर जी उम्मत जो मूंखे भार। ऐं मूं रिवायत पढ़ी आहे त ही जेको गुलाब जो गुल आहे न इन में जेका सुरहान आहे न ख़ुशबू इहा मुस्तफ़ा करीम जे पघर जी ख़ुशबू अहिड़ी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ी रिवायत में ईअं बि आयो आहे त इहो जेको गुलाब जो गुल आहे न इहो मदीने वारे साईं जे पत्थर मंझां पैदा थियो आहे। इन जे करे अहले दिल जेके दिल वारा आहिनि न उहे गुलाब जे गुल जी इज़त कंदा आहिनि, एतिराम कंदा आहिनि। तव्हां छटियो मूंखे राज़ी करण जे लाइ तव्हां मुंहिंजे मथां गुल छटिया सुभाणे इहे पेरनि में पिया लताड़बा माण्हू बूटनि सां हलंदा। अगरि जे वाकई बि इहा रिवायत सची आहे त मदीने वारे साईं जे पघर में जी इहा पैदाइश आहे त पोइ इहो अदब थियो या बेअदबी? तव्हांखे कीअं ॻाल्हि सेखारी आहे? कीअं तव्हांखे सेखारियो आहे त तव्हां रूबरू कंहिंखे ॻाल्हि वणे न वणे मथो छटींदा वठो? हिकिड़ो भेरो वरी ॿाहूं थो ॿुधां ॿियनि खे वञी छटियो मुंहिंजे मथां न छटींदा कयो ऐं पैगाम मुंहिंजो परे ताईं पहुचे थो। मां सॼी जमात खे ॿाहूं थो ॿुधां अलाह वास्ते मूं ते रहम कयो। का शइ जेका न वणे थी न उन ते माण्हू जी दिलि खे कोफ़्त थींदी आहे, तकलीफ़ पहुचंदी आहे। पर जेका शइ वणे न उन ते माण्हू खे ख़ुशी थींदी आहे। जेकॾहिं फ़क़ीर चवे अल्लाह कसम सां थो ॿुधायां मुंहिंजी दिलि ठरी पवंदी आहे। पोइ साई चादर पाईंदो आहे न
मदीने वाले साईं जी सुन्नत आहे उनखे ॾिसंदो आहियां त मुंहिंजी दिलि ठरी पवंदी दिलि ख़ुशि थींदी आहे मुंहिंजे नबी जी सुन्नत इन अदा कई आहे जेका शइ मूंखे वणे थी उनखे ॾिसी मूंखे ख़ुशी थिए थी मूं ॾिनो मिसाल तव्हांखे हाणे अचां थो जेका मूं हदीस पढ़ी न त असहाबी पुछो त या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त अल्लाह खे कहिड़ी ॻाल्हि वणंदी आहे रब खे कहिड़ी शइ पसंदि आहे माण्हुनि जा अमल त हज़ारे आहिनि न खोड़ अमल आहिनि लखे माण्हुनि जा अमल आहिनि या रसूल अल्लाह ॿुधायो त अल्लाह खे माण्हुनि जे अमलनि मां कहिड़ो अमल वणे थो मदीने वारे साईं फरमायो त अस्सलातु अला वक्तिहा नमाज़ पूरे वक्त सां पढ़े इहा ॻाल्हि अल्लाह खे ॾाढी वणे रब खे वणे जी जेका शइ मुर्शिद खे वणे मुरीद चवंदो उहो कमु कयां न जेका शइ रब खे वणे बानो चवंदो उहो कमु कयां न जंहिंमें मुंहिंजो रब राज़ी छा था चओ अल्लाह खे तव्हांजा जेतिरा बि अमल आहिनि उन्हनि सभिनी अमलनि मां पसंदीदा फले में फलो अल्लाह में वटि प्यारे में प्यारो अमल आहे नमाज़ वक्त सिर पढ़णु सुभान अल्लाह कुल्त सुम्मा अय्यु या रसूल अल्लाह साईं इहा त ॻाल्हि फरमायो त निमाज़ रब खे वणे थी भला निमाज़ खां पोइ ॿियो बि को अमल आहे जेको अल्लाह खे वणे साईं फरमायो हा निमाज़ खां पोइ अल्लाह वटि पसंदीदा प्यारे में प्यारो अमल आहे बिरुल वालिदैन अबे अमड़ जी ख़िदमत अबे अमड़ सां चङाई करणु सुभान अल्लाह पीउ मुंहिंजो आहे मां मुंहिंजी आहे मां हुनजी ख़िदमत कयां मुंहिंजो हक़ आहे न पर मां पंहिंजे पीउ जी ख़िदमत कयां मां जी ख़िदमत कयां अल्लाह ख़ुशि थो थिए निमाज़ त हलो मञोसीं रब जो सजदो आहे रब जो कमु आहे हे पीउ त मुंहिंजो आहे न मां त मुंहिंजी आहे न ख़िदमत कयां मुंहिंजो हक़ आहे न पर इहो अमल अहिड़ो आहे जेको मुंहिंजे रब खे वणे थी अबे जी दिलि जोई कयो अबे जी ख़िदमत कयो अमड़ जा पेर धो अल्लाह ख़ुशि थो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद चयो कुल्त सुम्मा अय्यु या रसूल अल्लाह महबूबा भला पीउ मां सां भलाई करण खां पोइ अञा बि को ॿियो अमल आहे जेको रब खे वणे साईं फरमायो हा अञा हिकिड़ो टियों अमल बि आहे जेको कंदो न रब उन सां ॾाढो ख़ुशि थींदो रब खे उहो अमल ॾाढो वणंदो आहे मूं चयो या रसूल अल्लाह उहो कहिड़ो पाण फरमायो अल जिहाद फी सबीलिल्लाह अल्लाह जे रस्ते में जिहाद करणु काफ़रनि सां लड़ाई करणु इहो जिहाद रब खे वणंदो आहे सुभान अल्लाह टे अमल रब वटि प्यारे में प्यारा रब खे पसंदीदा टे अमल आहिनि पहिरियों निमाज़ वक्त ते पढ़णु ॿियो पीउ मां जी ख़िदमत करणु टे नंबर ते अल्लाह जे रस्ते में जिहाद करणु सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अमलन जी रब जे पसंदीदा अमलन जी तरतीब ॾिसो पहिरियों अमल निमाज़ ॿियो अमल पीउ मां जी ख़िदमत टियों अमल जिहाद मक़सद छा त जिहाद खां रब जे रस्ते में लड़ाई करण खां काफ़रनि खे क़त्ल करण खां प्यारो अमल रब खे बस पसंदीदा अमल पीउ मां जी ख़िदमत सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत अब्दुल्ला बिन अमर बिन आस तो चवे जा रजुलन इला नबील्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फस्तअज़नहु फिल जिहाद
मानू आयो मुझे सोने हबीब वटे या रसूल अल्लाह ए लश्कर जिहाद ते वने तो मुखे भी मोकल दियो इजाजत दियो मां भी जिहाद ते वना सिर कटाया रब जे राह में पंजी जान कुर्बान कया काफर कत्ल कया हबीब मुखे मोकल दियो त मां रब जे रस्ते में वनी जिहाद कया त मदीने वाले साईं फरमायो से अहयुन वालिदाक दी मोकल वठण वारा मुखे त बुधाए पीउ मां अथई जेरा या न पीउ जेरो थी मां जेरी थी काल नाम अर्ज के हाउ या रसूल अल्लाह अबो बिजेरो आ अम्मड़ बिजेरिया साईं फरमाता फीहिमा फजाहिद वन्या उन्हन की खिदमत कर इहो तुंहिंजे लाइ जिहाद सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हितों वञनि था अफगानिस्तान जिहाद था कयूं हितों वञनि था कश्मीर जिहाद था कयूं मदीने वाले साईं फरमायो अब्बे जी खिदमत कयो इहो जिहाद आ अम्मड़ जी खिदमत कयो इहो भी जिहाद जिहाद वरतला जुहद मां जुहद सरबुआ पोरियो मेहनत शिद्दत सिर ते तकलीफ सहन जिहाद करण माना पंहिंजे सिर खे ॾुखियाई में विझी पंहिंजी मर्ज़ी मनशा सुख आराम लज़त फरहत छॾणी आहे तॾहिं जिहाद थींदो आहे त जीअं काफ़रनि सां जिहाद में पंहिंजी ज़िंदगी जा सुख छॾणा आहिनि तीअं अबे अमर जी खिदमत में बि पंहिंजी मर्ज़ी छॾणी पवंदी पंहिंजी लज़त क़ुर्बान करणी पवंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सम्झ में हाणे निंड थी अचे ॾाढी सॼो ॾींहुं हर हलाई लापारो कई कणक जो सॼो ॾींहुं महिनत कई हाणे चई थो त मां वञी सुम्हां पीउ सॾु कई पुट मूंखे ज़ोर ॾाढे ॻाल्हि ॾुखी लॻी न हाणे मां पाण थकल निंड कया पुराणे खे ज़ोर ॾियां आहे न ॾुखी ॻाल्हि साईं फरमाईंदा फीहिमा फजाहिद इहो ई जिहाद आहे पंहिंजी मर्ज़ी खे छॾे नमाज़ पढ़े कबूल इहा ई त ॻाल्हि कयां थो न अल्लाह अंदर जे सूर खां चले इएं दाह न निकिरंदी आहे इएं रड़ न निकिरंदी आहे हेॾे भरे जलसे में इएं शिकायत हर को न कंदो आहे को त बुखो आहे साईं फरमाइनि था पंहिंजी लज़त खे छॾे पंहिंजे सुख आराम खे छॾे पंहिंजी मर्ज़ी खे छॾे पंहिंजे अबे जी ख़िदमत करे अमर जी ख़िदमत करे इहो जिहाद जिहाद सुभान अल्लाह चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह पीर रिवायत इमाम तबरानी आंदी है हजरत तलहा बिन मुआज सुलमी रजी अल्लाह ताला अन्हु असाबी तो चवे
أتيت النبي صلى الله عليه وسلم فقلت يا رسول الله إني أريد الجهاد في سبيل الله سبحان الله حضرت طلحہ بن معاذ آئے مدینے والے سائیں کے عرض کی سونا دل تھی چوے جہاد کیا دل تھی چوے لڑائی رب جے رستے میں وہیں کافرن سا لڑائی کیا حبیبہ مکھے موکل جو اجازت جو وہیں جہاد کیا حبیبن کریمن فرمایو قال امک حیتن چھا تنجی ماں جیریا مانے جیریا قلت نام یا رسول اللہ چم ہاؤ سائیں پڑھ جیریا سائیں فرمائن تھا الزم رجلہا فسم الجنت ونیو پنجی ماں جا پیر پکڑ جنت اتے تھے سبحان اللہ سبحان اللہ میرے موڈے رسو موڈے رسو یہ پیروا اللہ یہ پیروا ہن کے ہے پکڑنوا ہے امڑ جا پیر پکڑ جنت ایتے تھے سبحان اللہ یہ مجھے گال نہ ہے مجھے محمد مصطفیٰ سبحان اللہ سبحان اللہ جے نبی جو کلمہ پڑھن دو ہی جے مدینے والے تے ایمان آندو تئی انہیں نبی جو فرمان ہوا سبحان اللہ ونیا او طلحہ ونیا پنجی امڑ جا پیر پکڑے جنت اتے تھئی سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ روڑن دو سوتی پیرن جا پیر پکڑی مولوین مفتین جا پیر پکڑی وڈیرن جا پیر پکڑی ایس پی ڈی ایس پی جا پیر پکڑی کمدار کوٹوار جا پیر پکڑی پر مدینے وارو سائیں تو فرمائے امڑ جا پیر پکڑ جنت اتے تھے سبحان اللہ کتے جنت کتے جنت آئے آئے اللہ کرے جبی اگال سمجھ میں اچھے آمین لڑ ماچی وارا اللہ کرے تو کہ نبی جی حدیث سمجھ میں کیڑی سولی جنتا کیڑی ناسان جنت امڑ چھا تو کے چوندی کیڑو تو کے چوندی بنی خیبر فتح کرے آ مجھے لا کیڑا تو انہیں کے ونی جو سونے جو سوریوں پارائی دے کیڑی ملا چے وہی کچاری کری سکے چے قرب جو بگالے جو کری سبحان اللہ شہر ماوانی کیلن بھی اکڑو درجن کیلن جو وچیوا چھکیلا بابا کے چاہما کشتی بھی کشتی دا پانچے قرآنی ویندی نا پانچے ایک جیرن سا چندی دی تہاں جاب پٹر ہوندا پر میڈا پٹر دیکھے میڈے واسطے کیلے سبحان اللہ واہ واہ سبحان اللہ بے شک جو چھا کپے ہونے کے کیری ملید براتے کو کپڑو وٹن دو ہی نا بچن جیلا پٹرن جیلا وٹن دے دیون جیلا وٹن دے زال جیلا دے وٹن دے نتا وڈیرو موٹا جو مانو فیصلے جیلا آئے تھے یہ باہر نکتو اندروں زال پہ جھیڑو کرے فیصلے وارا بدھن پہ ہوتا کہ گڈو جے ایڈو گھر ایڈو ہوتا کہ یہ جو نکتو تو پورا مائی جتی اچھلائے جتی میں لگل تو اگیوں فیصلے وارا بھی نسن پیا پانچی شرم ساری میٹائن جیلا چی انیا تا جو موچی آئے ہی کون ہوں دو صبح سا چھاجے لا جتی موکلی دو مانا فیصلے والا
समझ तो जा जुती छिजी पे या ठाण जे ला ज़ाल मोकली दस ई आनंद हो या हमरा जो जूतन जे दुकान ते अबा जुती खपे ज़ाल जेड़ा जुती वठंदो की काठो आंदो थी मापो कि छाजो मापो जी जुती जो के छाजो जुती वठंदे केतरी हुजे केड़े नंबर जी हुजे जी हितो मुझे क्याड़ी का हिया हितो मापो इहा वरी मापो की चे इते सुबह शाम लगंदी इहो निशान पको हां सालुन जा पादर खाईंदो तो मुते खुशा अम्मड़ बेचारी सा कुर्ब जो न छो गालाए अम्मड़ सिके वेठी तुझे कुर्ब जे गालाण जे लाए अम्मड़ जी जल सिके पई तू पंजी मां सा मिठ मोहब्बत जो गालाण जे लाए जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुनन इब्न माजा में हदीस हजरत अबू उमामा रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे अन्ना रजुलन काल या रसूल अल्लाह मा हक़्क़ुल वालिदैन अला वलदिहिमा। हिकिड़ो माण्हू आयो मदीने वारे साईं वटि या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त औलाद ते पीउ मां जा हक़ कहिड़ा आहिनि बचन ते उनजे पीउ मां जा हक़ कहिड़ा आहिनि हुज़ूर जन खां हक़ पुछनि ऐं मदीने वारे साईं जुमिलो लिखो सुभान अल्लाह जेको मां त चवां थो इहो दिलि ते लिखण जहिड़ो जुमिलो सुभान अल्लाह सोन जे पानी सां लिखण जहिड़ो जुमिलो दिलुनि ते लिखण जहिड़ो जुमिलो सुभान अल्लाह। साईं जन खां पुछे थो साईं पीउ मां जा औलाद ते हक़ कहिड़ा आहिनि साईं फरमाइनि था ओ पुछण वारा हुमा जन्नतुक व नारुक पीउ मां तुंहिंजी जन्नत बि अथई जहन्नम बि इहे अथई जन्नत भी अबो अम्मा थई जहन्नम भी अबो अम्मा थई जे अबो अम्मा राज़ी थई त जन्नत आ जे अबो अम्मा जी दिल रंजाई थई त जहन्नम ॿिया हक़ कहिड़ा थो पुछी बस इहो हिकिड़ो जुमिलो ॿुधी छॾ जन्नत भी अबो अम्मा थई जहन्नम भी अबो अम्मा थई जे तोते अबो अम्मा राज़ी आहिनि तुंहिंजे लाइ जन्नत जा दर खुली विया खुली सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुनन इब्न माजा में हदीस हुजूर जो असहाबी हो सैयदना अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हें असहाबी वटि हिकिड़ो माण्हू आयो अर्ज़ कई साईं तू रसूल जो असहाबी आहीं हुजूर जे कचहरियुनि में वेठो आहीं मूंखे परेशानी आहे उनजो को हल ॿुधाए परेशान आहियां रसूल जे असहाबी खां मशवरो करण आयो आहियां तू मूंखे रहबरी कर रहनुमाई कर अब समझो था मिसाल तव्हांखे लड़ माची वारनि खे का मुश्किल अचे मौलाना इब्राहिम वटि साईं हाल मां मौलवी आ भलारो आ सालिया साईं मूंखे मसलो ॿुधायो मुंहिंजी परेशानी हल कयो सलाह मशवरो थींदो आहे न हिकिड़ो शख्स आयो अबू दरदा वटि चए थो तू रसूलुल्लाह जो असहाबी आहीं मां परेशानी में आहियां मूंखे उन मुंझारे जो हल ॿुधाए हज़रत अबू दरदा फरमायो पुछ छा थो पुछण चाहीं चई त मुंहिंजी ज़ाल इन्नली इमरातन व इन उम्मी
तमुरनी बितलाक़हा मुंहिंजी ज़ाल पाण में ॾाढा ख़ुशि आहियूं पर मुंहिंजी माउ कुराड़ी आहे उहा चवे थी ने ज़ाल खे तलाक ॾे घर मुझो ठहियो ठुकियो आहे ज़ाल मुड़ुस पाण में ख़ुशि आहियूं अम्मा थी चवे त तलाक ॾे हाणे मां छा कयां हेॾो घर आहे होॾो अम्मा आहे तूं रसूलुल्लाह जो असादी आहीं मुंहिंजी रहबरी कर मुंहिंजी रहनुमाई कर मूंखे मसइले जो हल ॿुधाए मां छा कयां त हज़रत अबू दरदा चयोसि हाणे ॿुध जे मूंखां मसइलो पुछण आयो आहीं मां पंहिंजे तरफ़ां नथो चवां मुस्तफा सोने जी हदीस तो ॿुधायां सुभान अल्लाह सुभान अल्लाह मदीने वारे साईं जे कचहरी में मां हिकड़े ॾींहुं वेठो हुयुसि हबीबन फरमायो अल वालिद औसत अबवाबुल जन्नत पीउ माउ बेश्त जो विचों दरवाज़ो हिन विचों दरवाज़ो जन्नत जो या गाल मदीने वाले का मुंह पाण बुधी हुई त पीउ माउ बेश्त जो विचों दरवाज़ो इन फ़इन शिअत फ़अति हाज़ल बाब औ अहफ़ज़हु हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे इहो दरवाज़ो पाण ते खुलियलु रखी या बंदि करे छॾी जे अबे अम्मा खे राज़ी कई तुंहिंजे लाइ जन्नत जो विचों दर खुलियलु रहंदो जे अबे अमड़ खे रंजाई तुंहिंजे लाइ बेश्त जो विचों दरवाज़ो बंदि थी वेंदो उन चयो त पोइ जे ज़ाल कुर्बान करणी पई त कंदुसि अमड़ जी दिलि न ॾुखाईंदुसि जन्नत जो दरवाज़ो बंदि न कंदुसि मां जो चयो मञई हुकुम मञी तलाक ॾिनई वरी उन्हे खे अहिड़ी रब ज़ाल ॾिनी जेका सतनि पुटनि जी माउ थी जंहिंजा बच्चा बि अल्लाह जा वली पैदा थिया तूं असां ज़ाहिर खे ॾिसंदा आहियूं पर अल्लाह ताला जल शानो जा राज़ चऊं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल सुभान अल्लाह इमाम अहमद रिवायत आंदी आहे हजरत अनस बिन मालिक तो चवे हबीबन करीमन फरमायो मन सरहु अयु मदलहु फी उमरिही व युजाद फी रिज़्क़ी फलियबिर वालिदैही का बैठा है कार पे जीव सुभान अल्लाह ही मुर्शन का नसीब घर में बदलाता पुत साहिब हां चलो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाइता जेको माण्हू चाहे थो उन्हें जी उम्र वधाई वञे जेको माण्हू चाहे थो उन्हें जे रिज़्क में कुशादगी कई वञे रोज़ी में बरकत माल में बरकत बच्चन में खीरन में पुटन में बरकत पवे साईं फरमाइता उन्हें के खपे पंहिंजे अबे अमड़ जी खिदमत करे उम्र भी वधी वेंदस रिज़्क भी वधी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चई तो दिल पर साईं को वजीफो वठा रोज़ी में बरकत पूरी नथी पे घोड़ाड़े कर्ज में वकोड़ जी वियो आया हिकड़ो माण्हू बेचे साईं मूंखे त कर्जन कारो करे छॾियो मुंहिंजो अलाह काराए तोखां बचाई पाण खे हर फुर छो थो कारो करी अल्लाह तोखे सुहिणो बणायो आहे तूं नबी सुहिणे ते घणो दुरूद पढ़ वञे अबे अमड़ जी ख़िदमत कर कर्ज लही सुभान अल्लाह पटन महीननि खां पोइ मोटी आयो चईसीं अबे अमड़ जी ख़िदमत जॾहिं कुर शुरू कई अथमि निमाज़ पढ़ण शुरू कई अथमि कर्ज़ लही विया जन जो मां कर्ज़ी हुअसि हाणे उहे मुंहिंजा कर्ज़
मदीने वाले साईं फरमायो जे चौथा तव्हांजे उम्र में बरकत पवे जे चौथा तव्हांजे रिज़्क़ में बरकत पवे त पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था मन बर्र वालिदैहि तूबा लहू वज़ादल्लाहु फी उम्रिही। जेको पीउ मां सां एहसान थो करे जन्नत जी वादी तूबा वण तूबा जो उन जे लाइ जन्नत जी माड़ी तूबा उन जे लाइ रब ठाहे छॾी आहे। उन जे उमिरि खे रब वधाए थो छॾे जेको पंहिंजे अबे अमड़ जी ख़िदमत थो करे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि हिकिड़ी हदीस तो ॿुधायो ॾाढी कम जी आहे वॾे फ़ाइदे जी आहे पर अलाह करे तव्हांजे ढूल में वेहे खुदा करे सम्झ में अचे तवज्जो आहे ध्यान हूंदो त ॻाल्हि सम्झ में ईंदी। हबीबन करीमन फरमायो सुनन इब्न माजा सही इब्न हिब्बान में रिवायत आ। साईं फरमाइनि था इन्नर रजुल लयुहरम अर्रिज़्क़ बिज़्ज़म्ब युसीबू। इंसान जे मुक़द्दर में हिकिड़ी शइ रोज़ी लिखजी वेंदी आहे त हिन जी रोज़ी आहे ही रोज़ी हिन जी आहे हिनखे मिलणी आहे पर ओचितो को गुनाह करे विझंदो आहे त लिखियल रोज़ी बि रब फुरे वठे आयल रोज़ी छिकी वेंदी गुनाह जे करे पंहिंजे गुनाह जे करे पंहिंजे ॾोह जे करे पंहिंजी ख़ता जे करे जेका रोज़ी रब लिखी हुई आई पे क़रीब पहुती हुई फुरिजी हुई। पुट जो माण्हू दाऊं था कनि त साईं असांजी रोज़ी में बरकत न आहे पूरी नथी पवे। हिकिड़ो माण्हू पियो चएसि 4 ॼणा आहियूं कमाइण वारा 4 पैसा बि लख रुपया था कमाए अचूं पर पूरी नथी पैसा रखूं था लॻे थो ॼणो केरु खणी थो वञे राति मूं हदीस ॿुधाईमांसि मूं चयो इहे चईसि जिन था खणनि अलाए को बदबू था खणनि मूं चयो जिन कोन था खणनि जिन्ननि खे मजाल न आहे जो तुंहिंजा पैसा खणनि ज़रूर तव्हांजा के गुनाह आहिनि जिन जे करे रिज़्क़ जी बरकत खजी थी वञे आयल रोज़ी फुरिजी थी वञे। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि हदीस में साईं फरमाइनि था वला युरद्दुल क़द्र इल्ला दुआ। तक़दीरूं न मेटिबियूं आहिनि पर दुआऊं तक़दीरुनि खे मेटाए छॾींदियूं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दुआऊं मुक़द्दर संवारे छॾींदियूं आहिनि दुआऊं निभागनि खे सभागो बणाए छॾींदियूं आहिनि दुआऊं नितोरनि खे सदोरो बणाए छॾींदियूं आहिनि दुआऊं जहन्नमियुनि खे जन्नती बणाए छॾींदियूं आहिनि दुआऊं दुनिया आख़िरत में अॾे छॾींदियूं आहिनि। सुभान अल्लाह। दुआ पाण पंहिंजे लाइ घुर त बि रद न आहे पर जे अबे अमड़ खां घुराई भला जे पीर मुर्शिद खां दुआ घुराई सुभान अल्लाह के अल्लाह वारे खां दुआ घुराई सुभान अल्लाह। माण्हू चवंदा पीरनि फ़क़ीरनि वटि छो था वञूं छा थो मिलेव हे ॿुध हदीस अच त घुमाया मुंहं ते कंदुई त ईमान ईंदुई जेको चई थो त वलीअनि वटि छा थो मिले
मदीने वाले साईं फरमायो ला युरद्दुल क़द्र इल्ला दुआ तकदीरूं न मिट पियूं ने पर फकीरन जूं दुआऊं तकदीरुन के भी मिटे छॾी सुभान अल्लाह नचणा कम थी पवंदा आहिनि हाँ सुभान अल्लाह मुझे पीर दस्तगीर सुभान अल्लाह बगदाद वारो साईं सुभान अल्लाह पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर सुभान अल्लाह हिकड़ी बुढ़ड़ी औरत आई साईं वॾी उमिरि थी वई औलाद न थियो साईं फरमाया रात तरस ॾिसूं मुक़दर में अथई लिखियल लो महफूज़ में ॾिसूं सुभाणे अचिजे ॿिए ॾींहुं माई आई साईं फरमाया मां लो महफूज़ में ॾिठो तम तुंहिंजे मुक़दर में औलाद लिखियल न आहे रब जी लिखत कोन्हे तकदीर में ई कोन्हे माई सियाणी हुई तुंहिंजे लिखियल हुजां त घर वेठे मिलिया तोॾे छो अचां लिखियल हुजां त उहो ई मिले हा न तोॾे आई आहियां जे लिखियल न आहे त बि वठी ॾे न पीरान पीर दुआ जा हथ कया सुभान अल्लाह ये बेचारी आसाइती आई है मुझे दर ते इनके पुट दे आवाज आयो त अब्दुल कादिर इन जे मुकद्दर में औलाद ना है ची मालिक भला आवाज आयो लैस लहू वलदन वाहिदा व अंत तकून इसना इन जे मुकद्दर में एकड़ो कोने तू वरी बातो गुरी अर्ज के मालिक भला टेडी सुभान अल्लाह आवाज आयो एकड़ो ही ना है तू वरी किने तो गुरी कि मालिक भला चार एकड़ो ना है तू चार तो गुरची मौला भला पंज दी सुभान अल्लाह भला भला 7 दी आवाज आयो अब्दुल कादिर तुंची दुआ जे सदके 7 पुट ॾिना सुभान अल्लाह सुभान अल्लाह पुट वली न ॾींदो आहे पुट अल्लाह ॾींदो आहे पर वलीअ जा हथ वलीअ जी दुआ चो अल्लाह वारनि जी दुआ खुदा जे दोस्तन जी दुआ सुआ हुंदी आ दुआ रत न थींदी आ तीर गुस्से G3 जी गोली गुस्से राइफल गुस्से किलाशनकोव जो बस्ट गुस्से पर फकीर जी दुआ न गुस्से सुभान अल्लाह फकीर जी दुआ न गुसंदी आ अल्लाह वारनि जी दुआ न गुसंदी आ लफ्ज़ निकता न थी पवंदो मौलवी दीन मोहम्मद वफाई लिखियो आ तज़किरा मशाइर सिंध में हिकिड़ी माई पई कहूं पई रस्ते जे पासड़े में घरड़ो हुजेसि झूपड़ी उन में ॾोहे वेठी फकीर हिकिड़ो मस्त लॻियो अमां खीर लपत ॾिजांइ बुख लॻी आहे उञ लॻी आहे त माई बि का चेड़ा कोई ख़रबास माई जो हल हल मुला कोन्हे खीर फकीर चयो जे खीर कोन्हे दला कंदो त माल बि कोन हूंदो फकीर त चयूं हलियो वियो ॿिए ॾींहं ते माल वियो चरण शाम थी न को धनार मोटिया न कोई काॾे वियो माल काॾे विया फकीर जा जो लफ़्ज़ निकिता जे खीर कोन्हे दला कंदो माल बि कोन हूंदो ओने माई ॻाल्हि कई ॻोठ वारनि सां त यार हीअं थियो आहे जो हिकिड़ो फकीर आयो मूंखां खीर घुरियई मूं चयोमांसि खीर कोन्हे मुला चई त खीर कोन्हे दला कंदो माल बि कोन हूंदो चई रन बेड़ी तो कोड़े हाणे थी मस्त खे किथे कोन्हे सेलानी फकीर लाइ काॾो जो काॾे साल पूरो थियो साल खां पोइ वो सागो मस्त फकीर उन रस्ते तां जो माई जी नज़र पइजी वई माई रड़ करे ॻोठ वारनि खे ॿुधाए यार फकीर इहो थियो इहो फकीर आहे जंहिंजा लफ़्ज़ निकिता सॼे ॻोठ वारा गॾु थिया पोतियूं पलांद पटका मेड़ूं मिंटू बा फकीर रहम फकीर बा चकर फकीर रहम कर छा थियो आहे चई तो जो चयो माल कोन हूंदो त न को माल आयो आहे न को धनार आया फकीर जो अबा घबरायो न अल्लाह कंदो माल बि ईंदो धनार बि ईंदा सुभान अल्लाह शाम थी
शाम थी त माल बि मोटी आयो धनार बि मोटी सुभान अल्लाह हाणे ॻोठ वारा पिया पुछण रे मूं काॾे विया हो सॼो साल खमूं काॾे यारू ठाकू काॾे विया हो सॼो साल साल काॾे गुम थी विया धनार पिया चवनि साल छा जो सुबुह जो ॿकरियूं काहे विया आहियूं शाम जो मोटी सुभान अल्लाह सुभान अल्लाह वेंदा आहियूं ॿकरियूं चारण वियासीं शाम जो मोटी आहे फ़कीरनि जे लफ़्ज़नि में तासीर बेशक बेशक आहे अल्लाह वारनि जे लफ़्ज़नि में पावर साईं फरमाइनि छा तक़दीरूं न मेटबियूं आहिनि पर दुआऊं तक़दीरुनि खे मेटे छॾींदियूं आहिनि सुभान अल्लाह वला यज़ीद फिल उम्र इल्लल बिर उम्र न वधंदी आहे पर पीउ माउ सां नेकी करण उम्र खे वधाए छॾींदी सुभान अल्लाह उम्र जेका लिखजी वई न मुक़दर में ॾींहं हफ़्ता महीना साल त लिखियल आहिनि पर मिंट सेकंड ते लिखियल सेकंड बि अॻिते पहुची कहिड़ी आहे पर जेको पीउ माउ जी ख़िदमत थो करे त लिखियल उम्र में बि वधाए मिसाल बिलाल फ़कीर जी उम्र मिसाल लिखियल 60 साल पर हिन पीउ माउ जी ख़िदमत कई पीउ माउ जे लाइ सारे सवाल कई जलसो मल्हाई अबे जो रूह राज़ी थियो अमर जी दिलि ख़ुशि थी रब फरमाईंदो हुयसि 60 साल अञा 10 ॿिया वॾा साईं फरमाइनि था वला यज़ीद फिल उम्र इल्लल बिर उम्र न वधंदी आहे पर पीउ माउ सां नेकी ऐं एहसान करण उम्र खे वधाए छॾींदो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुंहिंजा सोना हबीब मदीने वारा साईं था फरमाइनि अल कबाइर अल इशराक बिल्लाह व उकूकुल वालिदैन व क़त्लुन नफ्स वल यमीनुल खमूस सुभान अल्लाह चार ॻाल्हियूं वॾे में वॾा गुनाह गुनाहनि में पुर्रा पुछड़े में पुछड़ा चार गुनाह आहिनि पहिरियों अल्लाह सां शिरक करण वॾे में वॾो गुनाह हुआ ॿिए नंबर ते पीउ माउ जी बेफ़रमानी करण इहो वॾे में वॾो गुनाह हुआ टे नंबर ते क़त्लुन नफ्स मारण कंहिंखे क़त्ल करण इहो टे नंबर ते वॾो गुनाह हुआ वल यमीनुल खमूस कूड़ो कसम खणण इहो चौथे नंबर ते वॾे में वॾो गुनाह पहिरियों नंबर गुनाह अथव शिरक ॿियो नंबर गुनाह अथव पीउ माउ जी बेफ़रमानी टियों नंबर वॾे में वॾो गुनाह हुआ क़त्ल ऐं चौथों गुनाह आहे कूड़ो कसम मदीने वारे साईं जी दरबार में हुजूर जन कचहरी में हिकिड़ी औरत आई रोए पई घोड़ा पिया वहनि या रसूल अल्लाह तव्हांजो असाबी आहे सकरात टियों ॾींहुं लॻी पई त साह नथो टुटेसि ॾाढी तकलीफ़ में आहे ॾाढी अज़ियत में आहे हबीबा उन जे लाइ महिरबानी कयो दुआ घुरो साईं फरमायो त उहो तुंहिंजो छा थींदो आहे अलक़मा चई या रसूल अल्लाह उहो मुंहिंजो मुड़ुसु आहे पाण फरमायो त अलक़मा जी माउ जेरी आहे चई हा साईं जेरी आहे पाण फरमायो उनजी माउ खे घुराए माउ आई हबीबन करीमन पुछो त मां अलक़मा छा थींदो आहे तुंहिंजो
या रसूल अल्लाह मुझे पिया पर समय तू उन्हें राजी आई या नाराज या रसूल अल्लाह मां उन्हें नाराज छो नाराज या रसूल अल्लाह वो पंजी ज़ाल जो चयो मञंदो आ मु अमड़ के घट वध गालाईंदो अमड़ जी बेअदबी कंदो आ ज़ाल जी फरमा बरदारी कंदो आ अमड़ जी बेफरमानी साईं फरमाया हाणे माफ़ी दी स्मरण कंदी ते किसी दिल नथी चो साईं फरमा मोटी माई वई हबीबन हुकुम ॾिनो त सुकल काठियुनि जो ढेर गॾु कयो सुकल काठियूं गॾु कयो पोइ उन काठियुनि खे बाहि ॾियो जेॾीमहिल बाहि मची वञे अलकमा खे खणी इन बाहि जे मच में उछलायो जेते अमड़ नाराज़ आ मां मोहम्मद उन जो इहो फ़ैसिलो के माण्हू डोड़ंदे वञी माई खे ॿुधायो त मां तुंहिंजे बचे जे लाइ हबीबन ही फ़ैसिलो कयो आहे उनखे बाहि में थो साड़जे माई जो ॿुधो त मुंहिंजे बचे खे बाहि में थो साड़ियो वञे त जुती पाइण बि यादि न रहे डोड़ंदी आहे या रसूल अल्लाह मुझे बच्चे के न साड़जो मुझे बच्चे के न जलाइजो बराबर मुझी दिल दुखाई थई पर मां पंहिंजे बच्चे जो बाहि में सड़ण सही न सघंदसि हबीबन फरमायो त दुनिया जी बाहि खां आख़िरत वारी जहन्नम जी बाहि ॾाढी ॾुखी आहे जे अॼु तो उनखे माफ़ी न ॾिनी त उहो जहन्नम जी बाहि में सड़ंदो चए या रसूल अल्लाह तव्हां शाहिद थियो मूं अलकमा खे माफ़ी ॾिनी साईं फरमाया त हाणे वञी ॾिसो अलकमा कहिड़े हाल में आहे वञी ॾिठनि त अलकमा जे ज़बान ते कलमो शरीफ़ जारी आहे कलमो पढ़ंदे दम सुभान अल्लाह वाह सुभान अल्लाह वदा तू मिठा अबे अम्मा के न रंजा पी मां जी दिल न रुका हिकिड़ो माण्हू काबे जो तवाफ पियो करे रोए पियो रड़े पियो मौला मूंखे बदबख्ती खां बचा मालिक मूंखे बदबख्ती खां बचा काबे जो तवाफ भी करे पियो रोए पियो ज़ारो ज़ार हिकिड़े वली सगुरे ॾिठुसि त हेॾो लजाजत सां रोए थो रड़ियूं थो करे हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं ॾिठईंसि त इहो हिकिड़े ई हाल में हिकिड़ी दुआ पियो घुरे मौला मूंखे बदबख्ती खां बचा वली सगुरे सॾु कयुसि मिया हे अलाह जो घर आहे रब जो बेत आहे चोथों ॾींहुं आहे तोखे ॾिसां थो पियो हिकिड़ी दुआ थो घुरी पियो छा मसइलो आहे तुंहिंजो चईं जेॾीमहिल काबे जो तवाफ करे बैतुल्लाह जे दरवाज़े जे वेझो थो वञा त आवाज़ थो अचे बदबख्त मुंहुं खां हटी वञ काबे जे वेझो न अचिजे बदबख्त पोइते वरी पोइते थी रड़ा तो रोआ तो मौला बदबख्ती खां बचा मालिक बदबख्ती खां बचा रोई 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 वरी काबे जे दर जे वेझो थो वञा त काबे मां आवाज़ थो अचे बदबख्त मुंडे वेझो न अचिजाए हे रहमत जो दर आहे काबे जो हेॾे वेझो न अचिजाए मां तड़जी थो वञा घणो वक़्तु थियो अथई चइसि मूंखे साल थी वियो आहे इन हाल में कि पोइते कहिड़ो गुनाह कयो अथई चइसि ॿियो त को यादि कोन्हे पर रमज़ान जो महीनो हुयो अमड़ मुंहिंजी खे चयुमि त मूंखे मानी पचाए ॾे हुन चयो त मानी त मां पचाईंदसि पर हफ़्तारी जे लाइ मूं चयो मूंखे रोज़ो न आहे मूंखे हींअर मानी खपे मां चयो त पुट हींअर मानी न ॾींदीसांइ रमज़ान जो महीनो आहे सिज लहे पोइ मानी ॾींदीसांइ पोइ मां मूंखे मानी न ॾिनी मां बेरोज़ाइतो हुयुसि बाहि जो तनूर ॿरे पियो पोइ मूं हीअं कयो जो माउ खे खणी उन तनूर में तनूर में विधुमि अमड़ जा पेर सड़ी पिया अमड़ टंगुनि खां जली वई पोइ अमड़ जो इलाज करायो मैं पर पेर उन जा सही न थिया अॼु ताईं उहा मंडी आहे मां आयो आहियां काबे में रब खां माफ़ी वठण जे लाइ पर जेॾीमहिल बि बैतुल्लाह जे वेझो थो वञा आवाज़ थो अचे बदबख्त पोइते हटी वञ बदबख्त पोइते हटी वञ
बुजुर्ग फरमायो अमड़ जा पेर जलाए काबे में छा वठण आयो ई काबे वारो कोन माफी ॾींदुई जेसी तई पंहिंजी चीजल अमड़ के राज़ी न कंदे वञ जीअं अमड़ खे ईज़ायो थई तीअं वञी चीजल खां माफ़ी वठ जेसी अमड़ माफ़ न कंदई तेसी तई काबे वारो रब भी तोखे माफ़ न कंदो हो अदल करे तेरा मो अम्मा जो अम्मा बिनेठ अम्मा चप्पा चुमियूं ॾिने कबे खे जॾे अम्मा करे सॾु कबो अदल करे तेरा मो अम्मा जो अम्मा बिनेठ अम्मा सब रिश्ता एक पासे पर अमड़ जड़ो बियो रिश्तो नथो थी सके अबे जड़ो रिश्तो बियो नथो थी सके वो मुजादा जेते अपो राज़ी नहीं उन्हें ते रब भी नाराज होंदो जे पंजे परवर के परचाण चाहिए तो पंजे अपे अमड़ के राज़ी कर तो रब भी राज़ी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह